श्री सुखमनी साहिब अष्टपदी चौथी पौड़ी टी। आद अंत जो राखन हार, तिस स्यों प्रीत न करे गवार। जाकी सेवा नवनिध पावे, तांस्यु मूड़ा मन नहीं लावे। जो ठाकुर सद सदा हजूरे, ताको अंधा जानत दूरे। जाकी टहल पावे दरगे मान, तिसे बिसारे मुगद अजान। सदा सदा ए भूलन हार, नानक राखन हार अपार। ओह प्रभु जो आद खां अंत ताईं रिख्या करे थो, तैसां ए गहेला तू प्रीत नथो रखें। जय प्रभु जी शेवा नव निधियूं या नव खजाना दिए थी, तै प्रभु सां ही मूर्ख पंहिंजो मन नथो लॻाए। उहो प्रभु जो सदा हाज़रा हज़ूर आहे, तै प्रभु खे अज्ञानी इंसान समझे थो त परे आहे। जंहिं प्रभु जी शेवा दरगह में मान पाए थी, तै प्रभु खे ही मोगो मूर्ख इंसान विसारे वेठो आहे। ही बंदो त सदैव भुलियल आहे, पर अपार बेअंत प्रभु संदस रिखपाल आहे। मन प्रबोध तेरे का सोरे ताई। पंजन तन जो पुत लो तू वनी, खाक मिलंदे खाक। नूरी गोबिंद गाए मना बिन, नाम न कोई पाक। जग सारे में पखेरी, जम आए पहंजी जान। नूरी गोबिंद गाए मना, राम नाम रेख पार। विसर में छोवे तो आई, काल अची प्यो तकरो। नूरी गोबिंद गाए मना, संत जना का पैरा पकड़ो। निंद नशे में रोज गुजारी, कीन भजी भगवान। नूरी गोबिंद गाए मना, थी सुजाग वठ एहसान। नूरी गोबिंद गाए मना, थी सुजाग वठ एहसान। खड़ी मेरे
प्यारा तुझ चरणन आचार्या तुझा फिर प्यारा उकेरो उतारा तुझा फिर प्यारा उकेरो उतारा गण मुकेशल निहारी अणी निण सजना मुकेशल निहारी अक्षेण अगण मुकेशल विहारी खणी मेरे सजना मुकेशल निहारी प्रथम साडू अंदर सिक जो तथारू प्रथम साड्यो अंदर सिक जो सतारो अच्छी है सजना करिया पुकारू अच्छी सजना करिया पुकारो हर कृष्ण लायक करया की दीदारी हर कृष्ण लायक करया की दीदारी कर तुझे भिखारी खोया दिल सितारी कर तुझे भिखारी खोया दिल से तारी मुकेशल विहारी अणी निण सजना मुकेशल निहारी अक्षीण अंगण मुकेशल विहारी
कृष्ण कन्हैया प्यो मुरली बजाए, दिल दिल ते प्यो जादू लगाए। कृष्ण कन्हैया प्यो मुरली बजाए, दिल दिल ते प्यो जादू लगाए। मोरे कृष्णा मोरे कृष्णा मोरे कृष्णा
जिया हिराणी अंजली उनदर आहे विकाणी मोरी राणुन जिया हिराणी अंजली उनदर आहे विकाणी हरे कृष्णा हरे राम राधा श्याम हरे हरे कृष्णा हरे राम राधा श्याम हरे कृष्णा हरे राम राधा श्याम राधा श्याम राधा श्याम राधा श्याम राधा श्याम हरे कृष्णा हरे राम राधा श्याम हरे कृष्णा राधा श्याम बेड़िया वाला सुनाय परी किनारे मुँह पहुँचाय बेड़िया वाला सुनाय परी किनारे मुँह पहुँचाय परी किनारे मुँह पहुँचाय परी किनारे मुँह पहुँचाय। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। वैर भाव खां जो रहे थो परे ऐं सभिनी जो मित्र अभिमान ममता बिना खिम्यावान दयालु रहे जो सदा संतोषी ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान यतन में रतन जो रहे थो पके निश्चय वारो मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे सोई भक्त में जो प्यारो सोई भक्त में जो प्यारो जिजे की न कहीं खान कहीं खेद जारे ऐं चिंता खुशी का न्यारो हसद नाहि जंहिंखे न की क्रोध को सोई भक्त मुंहिंजो प्यारो सोई भक्त मुंहिंजो प्यारो इच्छा रहित जो पवित्र चतुर जो ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो फल जी इच्छा सब पिछी जो करे सोई भक्त मुंहिंजो प्यारो सोई भक्त मुंहिंजो प्यारो बिना हर्ष ऐं द्वेष त्यागे थो जो भलो ऐं बुरो चिंता रहित जो न उमेदूं अॾे सोई भक्त मुंहिंजो प्यारो सोई भक्त मुंहिंजो प्यारो शत्रु मित्र ऐं मान अपमान थधि गर्मी ऐं सुख दुख सभिनी में समाभाव रखे थो रहे राज़ी सब ते निंदा स्तुतिअ में साॻी रीत हले थो धन नज़र मिल्कत बिना ऐं शांति को अस्थिर चित्त वारो सब्र में रहे जो सोई भक्त मुंहिंजो प्यारो सब्र में रहे जो सोई भक्त मुंहिंजो प्यारो अमृत रूपी ज्ञान
अमल में छुआने सचिय श्रद्धावारो वछे शरण में जी सोई भक्त में जो प्यारो सोई भक्त में जो प्यारो अमृत रूपी ज्ञान अमल में छुआने सचिय श्रद्धावारो वछे शरण में जी सोई भक्त में जो प्यारो सोई भक्त में जो प्यारो। ओम तत्सत। ये श्रीमद् भगवत गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो थयो। दीन दयालु सद कृपालु मोरे सतगुर दादल शाह मां मंगतो तू शावाली दे मुखे मेहर निगाह मोरे सतगुर दादल शाह। ओम जय 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 जगदीश हरे कुछ प्रीतम न की दुनिया न की दी कंद का पाया तो के पाया तुझे चरण थया कुछ की मोरे सतगुर दादल शाह। ओम जय 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 जगदीश हरे अंदर में जे बाजरियरो बार मिठड़ो मुखड़ो कमल जड़ो पाया दीदार मोरे सतगुर दादल शाह। ओम जय 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 जगदीश हरे मन शब्द मिला माया पर्दा लाए लाए ज्योत स्वरूप बता मोरे सतगुर दादल शाह। ओम जय 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 जगदीश हरे तुझे नूर नूरानिय में है नूरी अंजलि करे निवास जन्म जन्म में दरजी दासी नबी का आए प्यास मोरे सतगुर दादल शाह। ओम जय 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 जगदीश हरे दीन दयालु सद कृपालु मोरे सतगुर दादल शाह मां मंगतो तू शाहवाली दे मुखे मेहर निगाह मोरे सतगुर दादल शाह। ओम जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे ओम जय 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 जगदीश हरे। Nudi Granth, page 1254, 1254। अगम धाम से आया, अगम धाम से आया आया, मोरे घर संत पधार्या। मुंगर आज
वजन शरनायूं मूंखे मिलन थियूं ॾाढियूं वाधायूं। तिन संतन लाइ वेठे मूं त पुकारियो, दिल में दम दम मूं तिन खे संभारियो। नज़र निहारे आसीस ॾिनाऊं, कृपा कणा ॾेई कदमनि विहारियाऊं। रहम रखी ॿुधायाऊं ॿाझ जी बाणी, खोले खोले ॾेखारियाऊं राज रूहानी। रोज़ मंगा आऊं तिन दर की धूल, रोज़ निहारिया आऊं नूरानी नूर। तिन संग लाइ आहे पल पल प्यासी, नूरीन माणी तिन दर की दासी। From the realm imperceptible, he did come. From the realm imperceptible, he did come. Oh, unto my abode came the saint himself. Today, clarinets are playing at my house, and many are the felicitations that I have received. For this very saint, I was sending out my pleas, and each moment I was remembering him in the depths of my heart. He bestowed his glance on me and granted me his blessings. He poured his grace on me and seated me at his lotus feet. Out of his mercy, he spoke to me his words of grace, and opening the intervening doors, he showed me the kingdom of the Spirit. Each day I beg for the dust of his door, and each day I gaze upon his luster divine. Athirst each moment I am for his company, and a slave unto his door I am, says Nuri Nimani. अज आयो आयो, 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 अज आयो आयो। बेरंगी रंग महल में अज आयो आयो, बेरंगी रंग महल में अज आयो आयो। अरूप शीश महल में पाण पधार्यो, अरूप शीश महल में पाण पधार्यो। बेरंगी रंग महल में, अरूप शीश महल में, बेरंगी रंग महल में, अरूप शीश महल में। दादा पाण पधार्यो, पाण पधार्यो, पाण पधार्यो, पाण पधार्यो। अज आयो आयो, अज आयो आयो, ओ अज आयो आयो, 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 अज आयो आयो। पेरी पेरा भरे मिठो मेहर करे, पेरी पेरा भरे मिठो मेहर करे, पेरी पेरा भरे मिठो मेहर करे, पेरी पेरा भरे मिठो मेहर करे। आयो पाण आयो, पाण आयो, अची उन मेहर में निहारियो,
उन महर में निहारियो दादा आयो आयो अज 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 आयो आयो थी आस पूरी थियस तुंहिंजी समूरी 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 न कज हाण कूड़ी एक तुंहिंजी नूरी 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 अज आयो आयो 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 बेरंगी रंग महल में अज आयो आयो बेरंगी रंग महल में अज आयो आयो अरूप शीश महल में पाण पधार्यो अरूप शीश महल में पाण पधार्यो बेरंगी रंग महल में अरूप शीश महल में बेरंगी रंग महल में अरूप शीश महल में दादा पाण पधार्यो पाण पधार्यो पाण पधार्यो पाण पधार्यो दादा आयो आयो दादा आयो आयो ओ दादा आयो आयो दादा आयो आयो अज 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 आयो आयो ओ आया पालनहार ओ आया सिरजनहार आया आया मेरा प्यारा 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 दादा आया 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 मेरा प्यारा 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 दादा आया 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 मेरा दादा आया 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 मेरा दादा आया ओ आया पालनहार ओ आया पालनहार ओ आया सिरजनहार ओ आया सिरजनहार जगत का है आधार जगत का है आधार जगत का है आधार जगत का है आधार आया आया मेरा प्यारा 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 दादा आया 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 मेरा दादा आया 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 मेरा दादा आया
पुणे शहर में धूम मची है, लगे यहाँ पर मेले, लगे यहाँ पर मेले। पुणे शहर में धूम मची है, लगे यहाँ पर मेले, लगे यहाँ पर मेले। दादा तेरी मेहर से, दादा तेरी मेहर से, दादा तेरी मेहर से, दादा तेरी मेहर से। रोशन हुए मन मेले, रोशन हुए मन मेले, रोशन हुए मन मेले, रोशन हुए मन मेले। हो आया पालनहार, हो आया पालनहार, हो आया सिरजनहार, हो आया सिरजनहार। जगत का है आधार, जगत का है आधार, जगत का है आधार। जगत का है आधार। आया आया मेरा प्यारा 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 दादा आया, आया आया मेरा प्यारा 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 दादा आया। आया आया मेरा दादा, मेरा दादा आया, आया आया मेरा दादा, मेरा दादा आया। हो आया पालनहार, हो आया पालनहार, हो आया सिरजनहार, हो आया सिरजनहार। जगत का है आधार, जगत का है आधार। आया आया मेरा प्यारा 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 दादा आया, आया आया मेरा प्यारा 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 दादा आया। आया आया मेरा प्यारा 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 दादा आया, आया आया मेरा प्यारा 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 दादा आया। आया आया मेरा प्यारा 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 दादा आया, आया आया मेरा प्यारा 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 दादा आया। आया आया मेरा दादा 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 प्यारा आया, आया आया मेरा प्यारा 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 दादा आया। आया आया मेरा दादा प्यारा प्यारा दादा आया। दादा श्याम प्यारे सत्संगियों, पहले तो अजो के पवित्र ॾींहुं 25 नवंबर प्यारे सादा साधू वासवानी जे जन्मदिन जूं तव्हां सभिनी खे घणियूं घणियूं वाधायूं। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त 25 नवंबर असीं मीटलेस डे करे मल्हाईंदा आहियूं। असां हिन साल जेको हिकदमि अलॻि हो, असां सोचियोसीं त कीअं असीं प्लेजिस कलेक्ट कंदासीं, पर असांजो पूज्य दादा दादा JP वासवानी पंहिंजे गुरूअ लाइ छा नथो करे सघे, उन टेक्नोलॉजी जी सपोर्ट वठी असां सभिनी खे ॾेखारियो त कुझु बि हुजे, केतिरा बि चैलेंजिस हुजनि, असीं हुन हिकु हिकु चैलेंज खे अपॉर्चुनिटी करे सघंदासीं। असीं तव्हांखे रिपोर्ट ॿुधायूं था त हिन साल कहिड़ियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ मीटलेस डे लाइ करी वियूं। पहिरीं त हो त असांजो भाउ ज्ञानचंद पिंजानी जेके कराची में रहंदा आहिनि, कीअं न सॼे पाकिस्तान खे, कीअं न सभिनी खे जिन ताईं पहुची सघिया, जानवरनि खे न मारियो, स्टॉप ऑल किलिंग जी प्रोपोगेंडा कयऊं, ऐं केतिरनि खे 25 नवंबर ते मीटलेस यानी कि वेजिटेरियन कयऊं। असांजे सभिनी सेंटर्स एंड स्कूल्स कीअं न मीटलेस डे मनायो। हैदराबाद जे स्कूल साधू वासवानी इंटरनेशनल स्कूल, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बड़ौदा, राजकोट, असांजे पुणे जे स्कूल्स एंड कॉलेजिस कीअं न केतिरा प्रोग्राम्स कया, जीअं लखनि ॿारनि खे ख़बर पई त 25 नवंबर मीटलेस डे आहे। हुननि सिर्फ़ु पंहिंजे स्कूल्स में न, पर सभिनी स्कूल्स में ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स कया, ऐसे कॉम्पिटिशन्स कया, जीअं त असांजे प्यारे दादा जी मैसेज दुनिया भर ताईं मौजे ऐं सभिनी खे ख़बर पए त 25 नवंबर is the day to remember, it is a meatless day. तव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी त केतिरनि स्टेट्स एंड सिटीज़ स्लॉटर हाउसिस खे 25 नवंबर बंदि करायो। यूपी सॼे स्टेट बंदि करायो, भोपाल, उल्हासनगर,
अहमदाबाद, बड़ौदा, राजकोट, इहे केतिरनि न शहरनि 25 नवंबर में सभु स्लॉटर हाउसिस बंदि कया। हिकु ॾींहुं स्लॉटर हाउस बंदि थियण सां केतिरा न जानवर, केतिरा न पखी बची था वञनि पिया। तंहिंजे करे कोशिशि थींदी त ॿिए साल असां जेतिरनि खे स्लॉटर हाउसिस बंदि कराए सघूं असीं स्लॉटर हाउसिस बंदि करायूं। ॿियो त तव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी त मीडिया जी बि तमामु सुठी कवरेज मिली। टाइम्स ऑफ इंडिया फुल पेज, फ्री प्रेस जर्नल ऑनलाइन फुल पेज 25 नवंबर इज़ अ मीटलेस डे ते फुल पेज ॾिनो। कीअं न सॼी दुनिया उहो पेज ॾिठो ऐं केतिरनि विच असांखे रिस्पॉन्स करे चयो त असांखे कुझु बि थी पए यादगिरी आहे त 25 नवंबर असां सभिनी खे वेजिटेरियन थियणो आहे, असां नॉन वेज खां उन ॾींहुं परे रहंदासीं। ब्रिज बिल्डर्स बि कीअं न कयो, आदिपुर, बैंगलोर, कीअं न पंहिंजे यंगस्टर्स खे कीअं न कॉम्पिटिशन्स करे, कीअं न सभिनी खे हिकिड़ी यादगिरी ॾियारियऊं त अॼोको ॾींहुं केॾो न पवित्र ॾींहुं आहे ऐं कीअं न असीं पंहिंजे टैलेंट खे इन ॾींहं लाइ यूज़ था करे सघूं। सिर्फ़ु हिंदुस्तान में न पर ॿाहिरनि मुल्कनि में, पेनांग में, कासाब्लांका में बि मीटलेस डे तमामु सुठी तरह सां मल्हायो वियो। कासाब्लांका मुस्लिम देश आहे, तॾहिं बि उते कीअं न स्टॉप ऑल किलिंग जी प्रोपेगेंडा करे कीअं न हुननि 25 नवंबर मीटलेस डे करे मल्हायो। तव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी त केतिरनि न न्यूज़ चैनल्स असांखे कवर कयो, कीअं न केतिरनि टेस्टिमोनियल्स ॾिना सिंपली लव में, नंढनि ॿारनि खां वठी वॾनि ताईं सभिनी पंहिंजी स्टोरीज़ ॿुधायूं त उहे कीअं मीटलेस डे, कीअं मीटलेस थिया ऐं कीअं न उन ॾींहं खे ई मल्हाईंदा रहंदा आहिनि। तव्हांखे ख़बर ॿुधी करे ख़ुशी थींदी त दादा हमेशह चवंदा हुआ त असांखे मूंखे काई गिफ्ट ॾियणी हुजेव त उहा गिफ्ट ॾियो जंहिंमें कोई मूंखे चए त मां लाइफ टाइम लाइ वेजिटेरियन आहियां। असांजो प्यारो भाउ डॉक्टर दयाल आशा इन कम में कीअं न रुधल आहे। हिन साल 200 माण्हुनि खे प्योर लाइफ टाइम लाइ वेजिटेरियन कयईं। पुणे मां 216 एंड पेनांग मां हिकु, यानी कि 217 लाइफ टाइम लाइ हमेशह लाइ वेजिटेरियन थिया। तव्हां चाहींदा त तव्हांखे मां ॿुधायां त हिन साल घणा प्लेजिस मिलिया, त तव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी त हूअं खां अॻिलनि सालनि खां असांखे घणा ई वधीक मिलिया आहिनि। इंडिया मां असांखे मिलिया आहिनि 49,29,238, 49,29,238 ऐं ॿाहिरनि मुल्कनि मां 27,226, टोटल 49,58,464, which means 49,56,464, लाइफ टाइम लाइ 416, बिलायत मां हिकु, टोटल 417 लाइफ टाइम जा वेजिटेरियन्स थिया आहिनि। असीं वरी तव्हांखे विनती कंदासीं त 25 नवंबर लाइ जेतिरनि खां प्लेजिस वठी सघो, हिकु ॾींहं लाइ, हिकु हफ़्ते लाइ, हिकु महीने लाइ, ज़िंदगीअ भर लाइ, जेको जेकी करे सघे उन्हनि सभिनी खे इहा ई विनती आहे त असांजे गुरुदेव साधू वासवानी खे असीं इहा ई हिकु ट्रिब्यूट ॾेई था सघूं जो असां जेतिरनि खे थी सघे ओतिरनि खे वेजिटेरियन कयूं। थैंक यू। हरे कृष्णा दादा श्याम, हरे कृष्णा हरे राम दादा श्याम,
कृष्णा हरे राम दादा श्याम, हरे 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 कृष्णा हरे राम दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम, दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम, हरे कृष्णा हरे राम 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 दादा श्याम। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव साधू वासवानी इहो हिकु पैगाम खणी आयो। मां आहियां हिकु हारी, मां आहियां हिकु किसान। I am a peasant, I am a farmer. I keep on moving from place to place, sowing seeds in many aspiring hearts. गुरुदेव चयो, मां हिकु हारी आहियां। देश परदेस पियो वञा, कॾहिं किथे कॾहिं किथे। दिलि जे अंदरि हिक ई भावना त के दिलियूं मिलनि जिन दिलयुनि में मां ॿिज छटियां, ॿिज छटियां। प्रेम जा ॿिज, पवित्रता जा ॿिज, सच जा ॿिज, सेवा जा ॿिज, सादगीअ जा ॿिज। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, केतिरियुनि दिलयुनि में न गुरुदेव पंहिंजा ॿिज छटिया। गुरुदेव पाण खे सॾे थो हारी। गुरुदेव आहे हारी, असीं केरु आहियूं? मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव असांखे वरी वरी चयो न त हिते मुंहिंजो घर कीन आहे। असां मां कंहिंजो घर हिते कीन आहे। असीं बेशक जॻहियूं जोड़ायूं था, लख ऐं करोड़ असीं जॻहियुनि ते ख़र्च करियूं था। हिकु माण्हूअ मूंसां ॻाल्हि कई, चईं मूं जॻह ठाराई, मुंहिंजे जॻह ते 75 करोड़ रुपया ख़र्च थियो। जस्ट इमेजिन, 75 crores of rupees। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, उहे इंसान शायदि सम्झनि था त हिते असांजो घर आहे, पर हिते कंहिंजो घर कीन आहे। हीअ दुनिया त आहे हिकु सिरा आहे, हिकु मुसाफ़िर खानो। लोक अचनि पिया, वञनि पिया, वञनि पिया, अचनि पिया। अहिड़ो को ॾींहुं ॿुधव जंहिं ॾींहुं को बि गुज़ारे न वञे। अहिड़ो को ॾींहुं ॿुधव जंहिं ॾींहुं को बि जनम न वठे। अचनि पिया, वञनि पिया। बाज़ार आहे, बाज़ार पई वहे, पई वहे, पई वहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, गुरुदेव पाण खे सॼो हारी। ऐं असीं केरु आहियूं? असीं आहियूं यात्री, असीं आहियूं तीर्थवासी। ही अखर गुरुदेव जा अथव। पिलग्रिम्स आर ye all, your pilgrimage is to the eternal, where is your home। असांजो सचो घर त आहे प्यारे प्रभुअ जे कमल चरणनि में। असीं सभु हिते यात्री आहियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हीअ पृथ्वी तव्हांजो मकान कीन आहे। हीअ पृथ्वी तव्हांजो घर कीन आहे त
तव्हांजो निज घर, तव्हांजो सलूकी मकान त ॿियो आहे। उते तव्हां मां हिक हिक खे हलणो आहे। हिते असीं आहियूं यात्री, हिते असीं आहियूं तीर्थवासी थी। हिक मौक़े ते गुरुदेव साधू वासवानी जिन खां पुछियोसीं, गुरुदेव तव्हीं वरी वरी असांखे इहा सिख्या ॾियो था that you all are pilgrims, त तव्हीं सभु आहियो तीर्थवासी, तव्हीं सभु आहियो यात्री। पोइ यात्रीअ जूं निशानियूं कहिड़ियूं? यात्री कंहिंखे थो सॾिजे? ऐं गुरुदेव चयो त पहिरीं पहिरीं निशानी अथव हीअ यात्रीअ जी, हू प्यार जो इंसानु आहे, पर हुनजे प्यार में मोह थिए की न। असांजो जेकॾहिं किथे प्यार वञी थो अटके, मोह अची थो थिए, असीं चऊं था हिन खां परे असीं रही की न सघंदासीं। न मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, दिस इज़ द ट्रू आर्ट ऑफ लिविंग। ट्रू आर्ट ऑफ लिविंग इहो अथव त तव्हीं प्यारु करियो, पर तव्हांजे प्यार में मोह न हुजे। प्रभु तव्हांखे ॿार ॾिना आहिनि, उहे ॿार उन्हनि खे तव्हीं प्यारु करियो, पर कंहिं बि वक़्तु उन्हनि ॿारनि खे तव्हीं पंहिंजो करे न सम्झो। तव्हांजो को की न अथव। अकेला असीं हितां आया आहियूं, अकेला हितां अॻिते हलंदासीं, को बि असांजो की न आहे। इहा आहे पहिरीं पहिरीं निशानी हिक हिक यात्रीअ जी। प्यारु करे थो, his heart is filled with an abundance of love, but he is not attached to anyone. कंहिंसां बि संदसि मोह नथो थिए, न कंहिं जीव सां, न कंहिं चीज़ सां। हिकु माण्हू हो संतनि वटि आयो, संतनि खे चई साईं सभु मुंहिंजा भाती मूंखां खसिजी विया, मुंहिंजी ज़ाल गुज़ारे वई, मुंहिंजा पुट गुज़ारे विया, मुंहिंजूं धीअूं गुज़ारे वयूं, मां अकेलो अची बचियो आहियां। पर अकेलो अची बचियो आहियां, तव्हीं जे करे मूंखे हली पंहिंजे विछड़ियल सां मिलायो। जंहिं प्यारे प्रभुअ खां मां जन्म जन्म में विछड़ियल थी रहियो आहियां, उन सां हली मूंखे मिलायो। तॾहिं हिन संत चयसि तयारु आहीं? चईं साईं मां तयारु आहियां। चईं जॾहिं सॾु कंदोसीं तॾहिं तूं ईंदे? चईं जंहिं वक़्तु सॾु कंदा, जहिड़ी बि हालत हूंदी, मुंहिंजा पेर उन वक़्तु उघाड़ा हूंदा, मां डोड़तो ईंदुसि, स्लीपर बि की न पाईंदुसि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, के ॾींहं गुज़रिया, तंहिं विच में हिकिड़ो कुतरो हिन वटि लॻे आयो, नंढिड़ो कुतरो, पप, नंढिड़ो कुतरो। ॾिठई त हिन कुतरे खे न पीउ आहे न माउ आहे, ही इज़ एन ऑर्फन पपी। हिन खे प्यारु ॾियणु लॻो, हिन खे खीरु पीआरणु लॻो, ऐं आहिस्ते आहिस्ते करे जीअं ई कुतरो वियो वधंदो, तीअं हिन कुतरे खे पाण सां गॾु सुम्हारींदो हो, साॻे बिस्तरे में पंहिंजे भरिसां पाण सुम्हंदो हो। भरिसां हिन कुते खे के महीना गुज़री विया, हिन जो मोह पियो कुते सां वधंदो। आवाज़ आयो, संतनि हिन खे माण्हू मोकिलियो, प्यारा ॿेड़ी अची वई आहे, जे हलिणो हुजे त हल ॿेड़ीअ में चढ़ी हलूं ॿई ॼणा। उन वक़्तु हिन कुते खे उल्टियूं अची थियूं, वञे उल्टियूं कढंदो हिक ॿिए पुठियां। हिन चयो त हाणे उल्टियूं, हिन कुतरे खे हिन हालत में मां कीअं छॾे वञा। पोइ ख़्यालु थियुसि त उहे ई त वञा थो न संतनि वटि, वाट ते वेटरनरी सर्जन जी अस्पताल आहे, उते हिन कुतरे खे छॾींदो, मां हलियो वेंदुसि तकिड़ो ई तकिड़ो। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, आयो हिते वेटरनरी सर्जन वटि, त चऊंसि वेटरनरी सर्जन वियो आहे विज़िट ॾियणु किथे।
किथे जानवर को बीमार थियो या कीअं कंहिं शाहूकार जो उनखे विज़िट ते घुरायो आहे। जो आयो की आयो, वक़्तु वियो गुज़रंदो, अधु कलाकु मुनो कलाकु कीअं गुज़री वियो, नेठ वेटरनरी सर्जन आयो, हिन खे वरी सॼो ख़्यालु त हिन कुते खे मां उल्टियूं कंदो कीअं छॾे हलां, एॾी बेरहमी मां कीअं करियां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, बेरहमी बि कॾहिं कॾहिं करणी पवंदी आहे। ॾिसण में ईंदी आहे त बेरहमी आहे, पर असीं छा था करे सघूं। करण कराइण हार स्वामी, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, मुनो कलाकु ईअं गुज़री वियो। वेटरनरी सर्जन आयो, चई हिनखे 10 सुयूं लॻंदियूं, पर हिनखे 10 सुयूं लॻंदियूं, जंहिं वक़्तु सुई लॻे हिनखे 5-5 मिंटे ते 10 सुयूं लॻाइणियूं आहिनि। जंहिं जंहिं वक़्तु सुई लॻे तंहिं वक़्तु को हुजे जो हिनखे पकिड़े बीहे, जो हिन सां हिरियल हुजे, कुते सां। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ईअं हिन वीचारे जो केतिरो वक़्तु गुज़री वियो। आयो संतनि वटि, संतनि चयसि निहारे निहारे तुंहिंजे लाइ हींअर ॿेड़ी हली वई। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, प्यारु रखो, ज़रूरु रखो, पर मोह न रखो, मोह न रखो, को कंहिंजो की न अथव। चवणु सवलो आहे, मां तव्हां सभिनी खां आसीस पिना थो, मुंहिंजी ॿाहिरी हालत थिए, प्यारु ॾींदो रहां, पर मोह शल कंहिंसां न थिए, मोह खां परे। ॿी निशानी सचे तीर्थवासीअ जी, वक़्तु मुंहिंजो तकिड़ो गुज़रंदो वञे पियो। ॿी निशानी सचे तीर्थवासीअ जी, सचे यात्री जी आहे, उनजी ज़िंदगी पवित्र आहे, पवित्र ज़िंदगी, किन में की न किरंदो। हुनजी ज़िंदगी पवित्र, हुनजा वीचार पवित्र, हुनजा वचन पवित्र, हुनजो कर्तव्य पवित्र। टी निशानी हमेशह सच ॻाल्हाईंदो, सच खां परे की न थींदो। असीं केतिरा भेरा कूड़ में वञी किरूं था। छो था कूड़ में किरूं? छो त सम्झूं था हिते ई असांखे रहणो आहे, असांजो घर हिते ई आहे। दिस इज़ द रूट ऑफ ऑल सिन एंड सफरिंग। असीं न हिक वारी सम्झी वञूं त असीं यात्री आहियूं, असीं तीर्थवासी आहियूं, असीं मुसाफ़िर आहियूं, असीं जेकर कूड़ में कीअं किरूं, असांखे कहिड़ी परवाह। मां जे कूड़ ॻाल्हायां थो, मूंखे 10,000 फ़ाइदो पवे थो, 10,000 त मूंखे मिलिया, 10,000 मूंखे फ़ाइदो पियो, पर उहे 10,000 मूं बैंक में वञी रखिया, फ़ाइदो वरी बि बैंक वरितो। मूं वटि हफ़्ते खां पोइ अंतकाल आयो, चल मेरे भाई, न रुगो 10,000 पर ॿिया 10 लख बि उन सां गॾु उते ई रहिजी विया। अहिड़ा रहिजी विया जेके पैसा पुठियां रहिजी था वञनि। हिकु माण्हूअ मूंखे चेक मोकिलियो, मां उन वक़्तु कम में वेठो हुउसि, मूं शायदि इहो चेक पंहिंजे किताब कंहिं में विझी छॾियो। 3-4-5 ॾींहं गुज़री विया, किताब खोलियुमि वरी त ॾिसुमि चेक पियो हो। चेक यकदमि ऑफिस खे मोकिलियुमि, चऊं बैंक मां इहो चेक वापसि आयो आहे, चऊं त हीउ माण्हू कल्ह गुज़ारे वियो आहे। अरे कल्ह गुज़ारे वियो, 5 ॾींहं अॻु हुनजी सही लॻल आहे, 5 ॾींहं मिल्कियत हुनजी न। जे गुज़ारे वञूं था त मिल्कियत हुनजी कोन थी थिएव। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन करे टी निशानी उनजी आहे त सच में पंहिंजी जीवन ॿधे थो। चौथी निशानी हीअ आहे, निंदा खां परे रहे थो, कंहिंजी निंदा कंदो की न, कंहिंजी निंदा ॿुधंदो की न। हिकु शिष्य आयो गुरूअ वटि, अची चईं साईं मां सांत में वियां थो, मुंहिंजो मन पियो भिटके। चईंसि प्यारा कंहिंजी निंदा कंदो आहीं छा? चईं साईं निंदा त कंहिंजी कोन कंदो आहियां, तव्हांजी इहा सिख्या मूंखे आहे। चईं भला निंदा कंहिंजी ॿुधंदो आहीं छा? चईं हा ॿुधण में थोरो मज़ो ईंदो आहे, न ॿुधणी आहे न करणी आहे। यात्री उहो जो निंदा खां असुल परे रहे थो। ऐं
पंजी निशानी उनजी हीअ, हिकु संत पंहिंजनि प्यारनि खे हीअ सिख्या ॾींदो हो, चवंदो सुयूं थियो, कैंचूं न थिजो। Do not become a pair of scissors, but be a needle. मतिलबु कहिड़ो, हिन खां पुछंदा, सम्झी की न सघंदा। चवंदो मतिलबु ही जो सुई सिबंदी आहे, ॿिन्ही खे कठो कंदी आहे, कैंची ॿिनि खे जुदा करे छॾींदी आहे। जिते वञो उते वञो कठो कंदा, कंहिंखे जुदा न करियो। असीं सभु आहियूं हिकु वास्तव में। We all are one. When we reach the spiritual plane, we realize that we all are one. तो में मूं में भेद न कोई, असीं ॿई हिकु आहियूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पर ही दुनिया जंहिंखे फिनॉमिनल वर्ल्ड करे कोठियो अथनि, मैनिफेस्टेड वर्ल्ड करे कोठियो अथनि, उन दुनिया में जुदाई अची पई आहे। हिन में मुंहिंजो फ़ाइदो थींदो, भले ॿिए जो केॾो नुक़सानु थिए। हिकु माण्हू कूड़ियूं दवाऊं ठाहिणु लॻो, कोर्ट में पुछऊंसि त कूड़ियूं दवाऊं वीचारनि बीमारनि खे नुक़सानु पहुचाईंदियूं, पाण वठंदा उहे दवाऊं, तो अहिड़ो कमु कीअं कयो? चई मुंहिंजो कहिड़ो वास्तो ॿियनि बीमारनि सां, मूंखे त पैसा मिलनि था न। त अॼुकल्ह इहा हालत आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, छहीं निशानी अहिड़े इंसान जी जीव दया। हू हिकु हिकु जीव खे प्यार करे थो। His compassion moves out not only to men but to birds, to animals. जीव दया। हू हिंसा जे खाधे खां परे रहे थो। चए थो मां हिंसा जो खाधो न खाईंदुसि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, सती निशानी त हू मिठो ॻाल्हाईंदो, हिक हिक सां मिठो ॻाल्हाईंदो। हुनजे ज़बान जे टिप ते मिसरी हमेशह न ॻाल्हाए, हमेशह जेको बि अखर निकिरंदो मिठो थी निकिरंदो। साॻी ॻाल्हि असीं मिठीअ तरह चई सघूं था, साॻी ॻाल्हि असीं ॿिए तरह चई सघूं था। अॼु हिकु बालकी आई, संदसि अखियूं आलियूं हुयूं, ॼण रुनाई थिए। मूंखे चयईं त ही ॿ ॼणियूं आहिनि मूंसां पूरी तरह नथियूं ॻाल्हाइनि। हाणे पूरी तरह ॻाल्हाइण में को इट डज़न्ट कॉस्ट अस एनीथिंग, पर असांखे उहा ट्रेनिंग कीने, सेल्फ डिसिप्लिन इज़ नीडेड। हिक हिक सां मिठो ॻाल्हायूं। अलाए केतिरो वक़्तु आहियूं हिते। संत ज्ञानेश्वर पंहिंजनि प्यारनि खे चवंदो, सुबुह जो उथो, पाण खे चओ शायदि अॼोको ॾींहुं पछाड़ीअ जो ॾींहुं आहे, शायदि सुभाणे मां हिते हूंदुसि की न, अॼु मुंहिंजो अंतकाल ईंदो, अॼोको ॾींहुं पछाड़ीअ जो ॾींहुं आहे। जेकॾहिं मां इहा ॻाल्हि सम्झी वञा त अॼोको ॾींहुं मुंहिंजो पछाड़ीअ जो ॾींहुं आहे, मां हिक हिक सां मिठो ॻाल्हाईंदुसि। पछाड़ीअ जो ॾींहुं आहे, मिठो त थी वञा। मुंहिंजे मेठा जे त खेनि यादगिरी थिए। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अठी निशानी अहिड़ो माण्हू नाम जो अभ्यास करे थो, पंहिंजो वक़्तु अजाइण सजाइण ॻाल्हियुनि में नथो ख़र्च करे। जेको बि अधु मिंट बचे थो, 5 मिंट बचनि था, 10 मिंट बचनि था, नाम जो अभ्यास करे थो। The name of God is a great purifier, and inner purification is the very first step on the mystic path. इन करे नाम जो अभ्यास। ऐं नाई निशानी, who he does not miss on any day his daily appointment with God. रोज़ साॻे वक़्त ते साॻे हंधि अची वेहे थो। इहा आहे हुनजी डेली अपॉइंटमेंट विथ गॉड। प्रभु मां तोखे अची मिलंदुसि,
तूं मूंसां हुजजांइ। शांत जो अभ्यास असां मुंहिंजे करे हिकु हिकु करे, ॿियो न त 15 मिंट ई, वधीक न, 15 मिंट पाण ते ॿधी छॾियो। चओ हिन वक़्त खां हिन वक़्त ताईं, 5:45 खां 6 ताईं, 6:45 खां 7 ताईं, 7:45 खां 8, को वक़्तु मां प्रभु तुंहिंजे चरणनि में अची वेहंदुसि। प्रभु जे चरणनि में वेही तव्हांखे खपे को नाम जो अभ्यास करियो। तव्हांखे खपे त को न को कंहिं न कंहिं संत जो इंसिडेंट खणो। ही संत केॾो न महिरबान, केॾो न दयालु, मां कॾहिं दयालु थींदुसि। ईअं असांजी जीवन वेंदी ठहंदी ऐं असीं वेंदासीं प्रभुअ जे वधीक वधीक नज़दीक ईंदा। ऐं 10 पॉइंट, 10 निशानी यात्रीअ जी, हुन जे दिलि मञा हिकु ई प्रार्थना पई अचे त शल सभु सुखी रहनि। नूरी बाणीअ में अचनि था न ही अखर, सुखी रहनि शल सभु प्राणी, पेई पुकारे नूरी निमाणी। नूरी निमाणी हिकु ई पुकार पई करे त शल सभु जीव, all men and all birds and all animals, all living and non-living things, may they all without exception be happy and full of peace and bliss. Remember, what goes out of you will come back to you. जे तव्हीं ॿिए खे सुख जा वीचार मोकिलींदा, सुख तव्हां वटि दौड़ंदो ईंदो, तव्हीं बि सुखी थींदा। हिकु हिकु यात्रीअ जूं इहे 10 निशानियूं आहिनि। जीअं असांजे 2 हथनि में 10 आङिरियूं आहिनि न, तीअं यात्रीअ जूं 10 आङिरियूं इहे आहिनि। वधीक तव्हांखे तरसाईंदुसि की हिन जो वक़्तु अची पूरो थियो आहे। वरी तव्हांजे चरणनि में सिर झुकायां थो। हिननि 10 ॻाल्हियुनि मां घटि में घटि हिकु ॻाल्हि जेकर तव्हीं खणो, हिकु ॻाल्हि चओ, उन ॻाल्हि जी साखी मां पंहिंजे जीवन में ॾींदुसि। दैट इज़ द वे टू सेल्फ इम्प्रूवमेंट। ईअं असीं वेंदासीं, बहितर थींदा, बहितर थींदा। ही 10 ॻाल्हियूं या ॿी का बि ॻाल्हि, को बि आदर्श, जेको बि आदर्श तव्हांखे भाए खणो। चओ ही सॼो महीनो मां इन आदर्श जी साखी ॾियण जी कोशिशि कंदुसि। वरी ॿियो महीनो अचे, ॿियो आदर्श खणूं, मां उन आदर्श जी साखी ॾियण जी कोशिशि कंदुसि। वेंदासीं असीं बहितर थींदासीं, वेंदासीं बहितर थींदा। ऐं हिकु सभागे ॾींहं ॾे गुरुदेव जे कृपा सां, प्यारे प्रभुअ जे रहम फज़ुल सां असांजी बि यात्रा सफल थींदी, सफल थींदी, सफल थींदी। ओ ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति।